बंद कयो। सेपको जी गुंडा गैर कानूनी जी फिटिंगो बंद कयो। कानूनी लोड शेडिंग बंद कयो। कानूनी जी फिटिंगो बंद कयो। ताल के सड़ेल ट्रांसफार्मर बंद कयो। ताल के सड़ेल ट्रांसफार्मर बंद कयो। जोई में हथरादू लोड शेडिंग ऐं बिजली जा सड़ियल ट्रांसफार्मर तब्दील न करण ते सेपको अमले खिलाफ ॿिए ॾींहुं ते शहरियुनि पारां एहतजाज करे क़ुरान ख़्वानी कई वई आहे। बिजली घर अॻियां शामियानो हणी एहतजाज कंदड़ अॻवाननि कामरेड कुर्बान खोखर, यूसुफ सोलंकी, गुलाम कादिर लिगारी, हाशिम खोसो, अमीन विघो ऐं ॿिनि चयो त सेपको अमले पारां बिजली जी चोरी खे लिकाइण लाइ लाइन लासिस जो जवाज़ ॼाणाए रोज़ानो 14 खां 16 कलाकनि ताईं अणएलानियल लोड शेडिंग करे शहरियुनि खे परेशान कयो पियो वञे। हुननि चयो त सेपको अमले पारां पैसा वठण बावजूद शहर जे मुख़्तलिफ़ पाड़नि में सड़ियल ट्रांसफार्मर तब्दील नाहिनि कया विया, जंहिंजे करे घरनि में मौजूद मासूम, ॿारड़ा ऐं औरतूं सख़्त गर्मी में अज़ाब वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर बणियल आहिनि। जनत बिजली जे हथरादू लोड शेडिंग सबबि संदन कारोबार पिणु सख़्त मुतासिर थी रहियो आहे। हुननि मुतालबो कंदे चयो आहे त शहर में लोड शेडिंग जो टाइम घटाए सड़ियल ट्रांसफार्मर तब्दील कया वञनि, ॿी सूरत में एहतजाज जो सिलसिलो जारी रखियो वेंदो। इन मौक़े ते बिजली घर अॻियां एहतजाज दौरान शहरियुनि पारां क़ुरान ख़्वानी पिणु कई वई।